अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजी ख़िदमत में एक नवी मालूमात या नवे सुवाल सां गॾु। सुवाल इहो आहे त पाणी बाहि खे कीअं थो वसाए। पाणी बाहि खे कीअं वसाए थो, इन खे ॼाणण खां पहिरीं इहो ॼाणणु ज़रूरी आहे त जॾहिं बाहि ते पाणी विधो वञे थो त छा थो थिए। असल में जॾहिं कंहिं जलंदड़ या ॿरंदड़ शइ ते पाणी उछलायो वेंदो आहे या पाणी ओतियो वेंदो आहे या त पोइ पाणी जेको आहे उहो उन बाहि जी हरारत जे करे उहो जेको पाणी आहे उहो ॿांफ या वेपर्स में तब्दील थी वेंदो आहे। या इहे वेपर्स जेके आहिनि इहे बाहि जे चोतरफ़ जेका उन जी सराउंडिंग्स आहे उन खे उहो ढांपे छॾींदा आहिनि, माना ढके छॾनि था। अहिड़ी तरह जेका बाहि आहे उन खे ऑक्सीजन जी सप्लाई जेका आहे उहा रुकी वञे थी। असांखे ख़बर आहे त बाहि जे लाइ ऑक्सीजन तमामु घणी ज़रूरी आहे। ऑक्सीजन न मिलण जे सूरत में जेका बाहि आहे उहा अज़ उंझामी वञे थी। पर कुझु अहिड़ियूं सूरतूं हूंदियूं आहिनि या कुझु अहिड़ी हालात हूंदियूं आहिनि जंहिं में पाणी बाहि खे बुझाइण या वसाइण खां बजाए उन खे फैलाव या में मदद ॾिए थो। उहो तॾहिं थिए थो जॾहिं जेका बाहि आहे उहा सोडियम कार्बाइड जे वजह सां लॻियल हुजे ऐं उन ते जॾहिं पाणी उछलायो वञे थो त पोइ उहा बाहि तेज़ थी वञे थी। छो जे करे त जेको सोडियम कार्बाइड सां लॻंदड़ या जे करे लॻंदड़ बाहि पाणी उछलाइण सां उन में ऑक्टालेन गैस पैदा थी वञे थी ऐं जेका बाहि खे तेज़ करे छॾींदी आहे।